मलूका खान तू यो न विसार करे तो हिन मतलब भरगण जे साम्हूं आ करे ऐं भरगण कोई आम इंसान ना करे मां ख़ासनि को भी ख़ास आया करे छा में ख़ास वां तूं ख़ास माण्हू जी निशानी हूंदी आहे करे हो अहिड़े गेरे खे मुंहुं नाहे लॻाईंदो करे एतिरी मां मूं किरबती त हली वञो बाक़ी ॿूथड़ो पासे करण जी कहिड़ी ज़रूरत आहे छो वञा करे तो ते बीठी आहियां छा करे मां त भित ते बीठी आहियां न करे मूंखे भित चए मां हली थी वञा करे न तूं चओ त मां वञा करे न वञा करे बीठी हुजां करे चलो सही आहे करे आऊं ठो थी बीठी आहियां करे ख़ैर में त चढ़ी बीठी आहियां टाइम पास न पई थिए करे पोइ मां चयो भला मलूका खे ॾिसां करे मिड़ई टाइम पास कयां करे पोइ ॿुधाए त चङी तरह टाइम पास करायां न हे वटि चङी तरह टाइम पास करे बुछड़ी रन जंपल रुगो तो वठिया करे असांखे अलाह जुतियूं ॾिनियूं न आहिनि करे हा निकिर बुछड़ी सादी हिकिड़ी सादी अचे भला असांखे ख्वार कयो थी रतो कयो थी अचे हाणे जुती खणी ॾे त लहा करे खणो अचे पाण मां नौकिराणी त मां छा न खणी ॾींदी आहे करे हा साल पूरो कर करे मां शाम खणी वेंदी मां करे अॼो करे मां पहिरियों गाड़े घुमां थी करे पर शाम खणी ईंदी मां करे बेस्तो बि कंदी मां करे पादर बि हणंदी मां करे जुती बि खणी वेंदी मां करे चङो बि भला करे हिनमहिल मां वञा थी करे अल्लाह जा प्यारा गंज वारा फ़कीर खे अल्लाह जे नाले दे नहर प्याने बाबा खाईंदे घरार बि घुनींदा वञनि फ़कीर खे नहर प्याने बाबा अल्लाह जे नाले दे फ़कीर खे नहर प्याने बाबा अल्लाह फ़कीर जी भला निंड वठी वई आहे छा पिन पोइ सुबुह जो आहे की न शाम जो आहे कर तूं कुझु तूफ़ानी करण जे चकर में आहे असांजो को लाणो लेखो न आहे बाबा जेको सरी सघेव उहो ॾियो माफ़ कर फ़कीर जॾहिं माफ़ ई कराइणो हुई त पोइ वाइस छो कयो वाइस इन करे कयोमि जो असां सॼी ज़िंदगी सुबुह जो दर ते ईंदे ॾिठासीं फ़कीर तूं हले को टोटरी फ़कीर आहे सुबुह जो तोखे उथणु पुॼे कोन थो पोइ शामड़ी करे ॾींहुं ठारे पोइ थो अची तोखे अलाह जे नाले ते ॾियणो आहे त ॾे न सुबुह जो ॾियणु छा त शाम जो ॾियणु छा बहाना न ठाहे ओ चरिया फ़कीर सुबुह जो पिनंदो कर रोज़ी सुठी थींदई लॻे थो पहिरियों तूं पिनंदी ई आहे मां छो पिना अलाह जो गंजा मां वटि तो वांगुरु छुरुड़ी थोरो ई आहियां मूंखे बि ईअं न सम्झ मां बि वॾो टिकटाकर आहियां हे त मिड़ई पेट पिनाए थो न त मां चङे भले खे हथु बि न आहियां ॾींदो ॿुध 10 रुपया उछलियां थी 5 रुपए जो बाकस आणे ॾे ऐं 5 रुपया तूं खण 5 जो ज़मानो आहे न मां तोखे जाइदाद थी लिखी ॾियां हिकु अलाह जे नाले ॿियो वरी हलवे सामानी केॾी मुंहिंजी टाइम ज़ाया कई थी एतिरे में 200-300 रुपया कमाए ई वञा हा सही माण्हू तिरी ते रखे वेठा आहिनि पैसा तूं रुगी सदा हाणे त तोखे कढी था ॾियनि सभु तव्हांखे सुञाओ कंजूस बि न आहिनि एॾी मुंहिंजी टाइम ज़ाया करे छॾी थी चङो भला गाड़ त ॾेखार ॾिसां बूथ विच ते थी हाली तो त आंड्रा न कढ रहिया आहीं हे मोतबर मूंखे ॾिसंदो अॼु ताईं मूंखे कंहिं पखी पखेड़ न आहे ॾिठो गंद उछलाइण ईंदीअ बि मां तोखे ॾिसंदो हुअमि छेड़ा मेड़ ईंदीअ बि मां तोखे ॾिसंदो हुअमि इहो दर खां बि जेको ॿारनि खे सॾु कंदी आहियां लूणु आणे ॾियो मिर्च आणे ॾियो बाकस आणे ॾियो तूं त पर्दे जे पोयों हूंदी आहीं कॾहिं कॾहिं मां ई पैसा वठी आणे ॾींदो हुअमि पर तूं कॾहिं मूंखे ॾिसण जी ज़हमत ई न कई न त तूं मूंखे ज़रूरु सुञाणे हा अॼु केरु आहे तूं मां तुंहिंजो पुराणो आशिक़ दिलावर उर्फ़ दिलू तोखे यादि आहियां या न आहियां पर तुंहिंजे इश्क में मां हे जोग अपनायो आहे ही कारो वॻो यारो ही कारो वॻो यारो मूंखे इश्क परायो आहे ॿी ॻाल्हि न ॿी ॻाल्हि न धारियनि जो को दुख नाहे धारियनि जो को दुख नाहे पंहिंजनि इरो वारियो आहे ॿी ॻाल्हि न ॿी ॻाल्हि न
माण्हू पिया चवनि मूंखे तोसां यार सचो नाहे, हाणे पई ख़बर मूंखे जॾहिं धोखो मिलियो आहे। हथ सां ॾेई मूं दिलड़ी, हथ सां ॾेई मूं दिलड़ी, दर्द पिरायो आ। ॿी ॻाल्हि न आ, ॿी ॻाल्हि न आ। कोड छा आहे हिन मोबाइल जो? इन्ही मोबाइल ते कोड पिणे आयो या? टिली कंहिंजी फ़ोन आहे? खणंदमि त ख़बर पवंदी न। हेलो, केरु? गुड़िया? गुड़िया केरु? हेॾे कर त मां ॾिसां, लॻे थो रॉन्ग नंबर आहे। मां केरु थी ॻाल्हायां? मूंखे हण तूं गोली, तूं केरु थी ॻाल्हाएं? छो थी रॉन्ग नंबर सां वेही ऐं मथो हणी? अच त प्यार जूं कुझु ॻाल्हियूं कयूं। मां रोशू जी छा बि थियां, तूं पंहिंजो ॿुधाए त कहिड़े बाग़ जी मूरी आहे? चलो मां रोशू जी ज़ाल आहियां। हाणे ॿुधाए तूं केरु आहे? तोखे ॿुधायो त मुंहिंजी शादी न आहे थियल। ओके, आई सी। हिन खे ॿुधाए त मां तुंहिंजी इकलौती ज़ाल आहियां ऐं मुंहिंजी माउ तोसां शादी करण ते राज़ी न हुई, पर मुंहिंजो तोसां प्यार जो परिणो हुयो। ओके, ऐं मुंहिंजी माउ खे मां धोखो ॾेई करे तोसां शादी कई। हिन खे ॿुधाएसि न कि त तूं मुंहिंजो मुड़ुसु आहे, ॿुधाएसि। ऐं मां तुंहिंजी सिकी लधी इकलौती ज़ाल आहियां। काल कट, छो थी पराए माण्हुनि खे एॾी अहमियत ॾेई? ॿुध रन, हे त हिते ई आहे, हिन खे मां ॾिसी थी वठां, पर तूं कन खोले 2-3 मिंट मुंहिंजूं ॻारियूं ॿुध। कुते जी धीअ, राघोड़, बुछड़ी, कारी किनी सणबी डबी, बेहयाए, बेबुनियादी, बदशगिली, सूअर, डूले चपनि सां, वाछा फिरियल, नासरी, कढोड़, भाॼोकड़नि जे बुनियाद मो, हीरो निण, ॿीहर जे करे तूं मुंहिंजे मुड़ुस खे काल कई आहे न, त मूंखां वधीक कोई बुरो न हूंदो। अंडरस्टैंड? कुत्ती। इहा हुई न चूतियुनि वारी छोरी जंहिंसां तूं शादी जा ख़्वाब पियो ॾिसीं? न, उन जो नालो माशूक शर जे नाले सां सेफ आहे। अच्छा, नंबर हणी उन खे बि ॾियां थी दॿ। 200 जो ईज़ी लोड कराए ॾे त 1000 मिंटनि वारो पैकेज करे इन खे बि मां ठाहूको पेश थो कयां। कोन्हनि खे मां वटि फज़ूल पैसा। 200 जो ईज़ी लोड कराए ॾियांसि त पराए माण्हुनि खे फ़ोननि ते गारियूं ॾे। तूं न ॾींदे त दुनिया जा ॿिया मर्द मरी विया। हेलो जी, केरु सां तव्हांजो कहिड़ो कमु? सबा थी ॻाल्हायां, ईज़ी लोड वारी। जी 50 रुपए जो न, 50 मां छा थो थिए, 200 जो पियो करायो न। हा, असल में मां अस्पताल में आहियां। डॉक्टर चवनि था जेकॾहिं तव्हां 200 जो ईज़ी लोड न करायो त तव्हांजो मुड़ुसु मरी वेंदो। जी, असल में पिते जो ऑपरेशन अथसि, पितो थी कढरायासि। तव्हां टेंशन छो था वठो, पितो कढरायासि थी, बेपितियो थी वेंदो पोइ कुझु चवंदो छा? न, तव्हां टेंशन न वठो। हा, थोरो जल्दी कजो। थैंक यू। अचे थो मूं वटि 200 जो बैलेंस। छा रहियो मुंहं में?